ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण ॾिठो त अर्जुन जॾहिं अश्वत्थामा खे पकड़े थो तॾहिं अर्जुन जे मन में दया भरिजी थी अचे ऐं पोइ अर्जुन वो फ़ैसिलो द्रौपदी जे मथां थो रखे। पोइ द्रौपदी जे मन में भी करुणा ऐं दया जो समुंड भरिजी थो अचे ऐं द्रौपदी चवे थी त अश्वत्थामा जे मारण करे मुंहिंजा 5 पुट वापसि मोटी की न ईंदा। इन करे हिन खे मारण न घुरिजे, छो त हिन जे मारण सां ब्रह्म हत्या बि थींदी ऐं पाण खे को लाभ बि कोन थींदो। पोइ युधिष्ठिर, नकुल ऐं सहदेव अर्जुन जी ऐं द्रौपदी जी ही ॻाल्हि ॿुधी तमामु घणो ख़ुशि थियनि था। अचो त अॼु पाण उन कथा खे अॻिते वधायूं। श्रीमद् भागवत महापुराण साहिब स्कंद पहिरियों अध्याय 7 पाठ 4। जॾहिं युधिष्ठिर ऐं ॿियनि सभिनी इहा ॻाल्हि चई तॾहिं भीमसेन खे इहा ॻाल्हि न वणी ऐं हिन पंहिंजी गदा ज़मीन ते उछलाए अर्जुन खे चयो, तो अश्वत्थामा जे सर वढण जो कसम खयो हो, उन लाइ तोखे हिन खे मारणु घुरिजे, छो त खयल कसम टोड़बो कोन आहे। ऐं तव्हीं जो ही था चओ त हिन जे मारण करे ब्रह्म हत्या लॻंदी, सो हिन में ब्रह्म जो को बि अंग ऐं कर्म न रहियो आहे। धर्मशास्त्र में ईअं लिखियलु आहे त जेको शरण में आयल ऐं निंड में सुतल खे मारे, या ॿार या स्त्रीअ खे मारे, या चरे या पोरे खे मारे, या हरि भक्त या साधुअ खे मारे, या दुख ॾिए, त अहिड़े अधर्मीअ खे महापापी समझी मारण ऐं सज़ा ॾियणु राजाउनि जो धर्म आहे ऐं उन जे मारण जो पाप नथो लॻे। हिन दुनिया में 6 क़िस्मनि जा महापापी थींदा आहिनि। 1, उहे जेके भाउ ॾेई मारीनि। 2, उहे जेके ज़हर ॾेई मारीनि। 3, जेके गुरू जी आज्ञा न मञी। 4, ब्रह्म जो बिज अधर्म सां वठंदड़। 5, ब्राह्मण या खत्री या वहेश जेको शराब पीअंदो हुजे, उहो बि महापापी आहे। ऐं 6, उहो जेको ॿियनि जो खून करे पंहिंजो कुटुंब पाले। इन्हनि 6 क़िस्मनि जे आदमियुनि खे ज़रूरु मारणु घुरिजे। भीमसेन जी ॻाल्हि ॿुधी अर्जुन वीचार करण लॻो त हाणे मां छा करियां। तॾहिं श्री कृष्ण जी चयो, ए अर्जुन, तो जेको कसम खयो आहे उनखे पूरो कर ऐं भीमसेन जो बि वचन रखी द्रौपदीअ जो चवणु मञ ऐं जीअं राजा युधिष्ठिर चवे थो तीअं उन जी ॻाल्हि बि पूरी कर। वेद में ईअं लिखियलु आहे त ब्राह्मण जो साह न कढिजे, पर जेकॾहिं महापापी हुजे त उनखे माराइजे। उन ई करे तूं का अहिड़ी तजवीज़ कर जंहिंमें वेदनि ऐं शास्त्रनि जी ॻाल्हि बि कूड़ी न थिए ऐं सभई ख़ुशि बि थियनि। अर्जुन ही ॻाल्हि ॿुधी वीचार कयो त अहिड़ी का तजवीज़ करणु घुरिजे जंहिंमें अश्वत्थामा जो साह बचे, मगर हू मरण जी हालत में पहुची वञे। अर्जुन इहो वीचार करे अश्वत्थामा जे सर जा वार कुपे छॾिया ऐं अश्वत्थामा जे मथे में लॻल
हिकु तमामु सुहिणी मणी कढी छॾी ऐं हिन खे उन मरण जी हालति में पंहिंजे शहर जी हद खां ॿाहिरि कढी छॾियो। उन खां पोइ अर्जुन ऐं ॿियनि पांडवनि पंहिंजे बालकनि जो अंतिम संस्कार कयो। सभई चयो जय श्री कृष्णा। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।